शेयर कर रहा आहियूं। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, पेशावर ऐं कोहाट समेत मुल्क जे अक्सर इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में आयल ज़िलज़िले जी शिदत 7.7 रिकॉर्ड कई वई आहे। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, पेशावर ऐं कोहाट समेत मुल्क जे अक्सर इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में आयल ज़िलज़िले जी शिदत 7.7 रिकॉर्ड कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, पेशावर ऐं कोहाट समेत मुल्क जे अक्सर इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में आयल ज़िलज़िले जी शिदत 7.7 रिकॉर्ड कई वई आहे।